सुनील जे शादीअ में जाम प्रॉब्लम हो। शादी करे 10-15 साल बि थी वियासीं पर प्रॉब्लम लॻनि ई कोन पिया। आख़िर हुनखे कंहिं सलाह ॾिनी, हिकिड़ी सुठी काउंसलर अथई, लेडी काउंसलर थी, हुन वटि वञ। चए थो ठीकु आहे, हुन वञांसि। वञे थो, उहो काउंसलर हिन जूं सभु ॻाल्हियूं ॿुधेसि थी। चएसि थी हाणे मां तोखे 2 सलाहूं ॾींदीमांइ। पहिरीं सलाह ॾाढी इम्पोर्टेंट अथई, ॿी बि ज़रूरी अथई, हुनखे ध्यानु सां ॿुधिजे। पहिरीं ॻाल्हि, जॾहिं बि जो तोसां ॻाल्हाए उनखे विच में टोक टोक न कर, उनखे सलाह न ॾे, उनजी सॼी ॻाल्हि ॿुध ऐं उन खां पोइ चईसि तूं सही आहीं। इन में तुंहिंजी आर्ग्यूमेंट सॼी बंदि थी वेंदी। डिस्कशन न कर, आर्ग्यूमेंट न कर, सिर्फ़ु उनखे ॿुध ॿुध ऐं ॿुध। चई ठीकु आहे। चई ॿियो हफ़्ते में हिकु ॾींहुं नंढी ॻाल्हि ते बि उनखे सॉरी चई छॾ, ख़ुशि थी वेंदे। चई पर सॉरी जीअं चवां तीअं ॿुध, पर वधीक ओवर एक्टिंग न कजांइ, पकड़ थी पवंदे। बसि इहे 2 ॻाल्हियूं यादि रहंदे। जो कमु आहे ॿुधाइणु, तुंहिंजो कमु आहे ॿुधणु। उनखे सलाह न ॾे, उनखे सभु ख़बर अथई, उन त दुनिया ॾिठी आहे। इन करे इहे 2 ॻाल्हियूं मञीने हमेशह ख़ुशि रहंदे। अॼु काउंसलर अची करे सुनील खे 3-4 महीना थी विया आहिनि, ख़ुशि लॻो पियो आहे। तव्हां बि ॾिसो, इहे ॻाल्हियूं तव्हांखे यूज़ थियनि त इस्तेमालु कयो। चओ ओम साईं राम।